अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे मुहबतुनि जा ॿ नावलेट, सरव हथ रेखाउनि खां ख़ाली। लेखक महमूद मुग़ल। छपाईंदड़ काछो पब्लिकेशन, कराची, सिंध। छापो पहिरियों जनवरी 2015 ईस्वी। नावलेट सरव, क़िस्त 6। तोखां परे वञण जो त मूं सोचियो बि न हो। जॾहिं मुंहिंजी मेडिकल कॉलेज में दाख़िला थी हुई त तूं केतिरो न परेशान थियो हुएं, ऐं जॾहिं मूं तुंहिंजूं अखियूं चुमे तोखां मोकिलायो हो त ख़बर अथई मूं न ॼातो हो उहो तुंहिंजे वजूद जो आख़िरी छुहा हूंदो। ऐं उते कॉलेज हॉस्टल में सभु छोकिरियूं मूंखे हैरत मां ॾिसंदियूं हुयूं। मां खिलंदे खिलंदे चुप थी वेंदी हुअमि। मूंखे तुंहिंजो ख़्यालु ईंदो हो, अलाए तूं मानी खाधी अलाए न, अलाए तो कंहिंसां को झेड़ो त न कयो हूंदो, किथे कंहिं तुंहिंजी का बेइज़ती त कान कई हूंदी, अलाए घर में बि हूंदी अलाए न। ऐं पोइ मुंहिंजे अंदर जी ज़ाना तोखे हर हफ़्ते ॾिसी तोखे हर वीक एंड ते फ़ोन करे मुरकी उथंदी हुई। तूं बिल्कुलु सुधरी वियो हुएं। हाणे त खिल मस्करी बि अची वई हुई, कावड़ बि झकी थी वई हुई। ऐं उन्हनि ॾींहंनि में अम्मा मूंखे घर वठी वई। मूंखे हूअं बि मोकिलूं हुयूं। उते पहुची मूं हर हंधि तोलाए वाझायो, मतां किथां तूं नज़र अची वञी, पर तूं त अलाए किथे हुएं। पोइ मूं तोखे फ़ोन करण लाइ कोशिशूं कयूं। मूं नंबर डायल कयो पिए त अम्मा परियां बीही मूं ॾांहुं निहारियो। रज़ा सां ॻाल्हाईं थी छा? जी। मूं कंधु हेठि करे छॾियो। उनखां पहिरीं अॼु कुझु लम्हा मूंसां ॻाल्हाए। उहो कुझु अजीब पई लॻी। मां सॼी ॾकी वियमि। फ़ोन रखी हुन वेझो हली आयमि। हुन मूंखे वेहण जो इशारो कयो। तूं हुन छोकिरे लाइ सीरियस आहीं ज़ाना? हिन अलाए छा पिए पुछणु चाहियो। मां ख़ामोश हुअमि। ॾिस, मां हिन महिल तुंहिंजी माउ पई ॻाल्हायां, पंहिंजे धीउ जो फ़ैसिलो ॿुधण थी घुरां। जी। मूं कंधु झुकाए छॾियो। हुन सां मुहबतूं थी करीं शिदत सां? मूं कुझु न कुझु माठियसि। ॾिस, मूंसां फ्रैंकली ॻाल्हाए। जी। मूं हा करे छॾी। कुझु लम्हा ख़ामोशी रही। हू छोकिरो मूंखे अॻु पसंदि हो, हाणे न। मां हिकु ॾींहुं हुनजे घर वियमि त हुनजी माउ मूंखे हुन जा अलाए कहिड़ा कहिड़ा स्कैंडल्स ॿुधाया। मां त ॿुधी वाइड़ी थी वियमि। उहो कूड़ हूंदो। मूं ॼण फाटी ॾिनो। हुनजी माउ कूड़ ॻाल्हाईंदी? अम्मा तंज़ मां चयो। जंहिं इंसान जी माउ हुन ते एतबार न करे सो पाण कहिड़े किरदार जो हूंदो? हू अहिड़ो न आहे। तुंहिंजो पीउ अहिड़ो हो अॻु में जहिड़ो हाणे आहे? हिन तंज़िया मुरकियो। हीअ इश्क मुहबत सभु ढोंग हूंदो आहे। मूंखां पुछ न। नथी मां चाहियां त तोसां मूं जहिड़ी हालत थिए। हू अहिड़ो न आहे। मां रोअण हारकी थी वियमि। तूं कीअं थी चवीं? सिर्फ़ु कुझु सालनि जी वाक़फ़ियत ते अहिड़ी ॻाल्हि थी करीं? उहो एॾो वॾो राइटर आहे, मशहूरु आहे, छोकिरियुनि जे विच में राजा इंद्र जियां। उनजी माउ छा हुनजे नाले कूड़ ॻाल्हाईंदी? हू मशहूरु ज़रूरु आहे मां, पर ग़लति राह जो मुसाफ़िर न आहे। मां ॼण थकिजी पई हुअमि। अखर ॼण वाता निकिरण खां इनकारी हुया। तो हुनजो लहजो ॾिठो आहे? कीअं ॻाल्हाईंदो आहे? मगरूर मगरूर, कड़ो कड़ो। हू संजीदा इंसान आहे अम्मा, उन करे माण्हुनि खे मगरूर लॻंदो आहे। कुझु बि हुजे, हू सही इंसान न आहे। पोइ तव्हां हुन सां अॻु में हा छो कई? हुनखे आसिरो छो ॾिनव? मां हाणे अलाए कीअं थी वई हुअमि। उन महिल मूंखे हालतुनि जी ख़बर न हुई ऐं हूअं बि कहिड़ो हुन मूंसां बाज़ाब्ता ॻाल्हायो। हूअ बि ॼण बग़ैर सोचे सम्झे ॻाल्हाए रही हुई। हू मूंखां सवाइ मरी वेंदो अम्मा। मूं रोई ॾिनो। कोई कंहिंखां सवाइ न मरंदो आहे ज़ाना, अञा ॾिसी मरंदो आहे। जीअं तुंहिंजी माउ तुंहिंजे पीउ जो असली रूप ॾिसी मरी वई। हिकु ॻाल्हि यादि रख, जे तो हुन सां शादी कई न त मां पाण खे मारे छॾींदमि। उनखां अॻु जो मां तुंहिंजो रोअंदड़ मुस्तक़बिल ॾिसां, मां हाल में ई छो न तोखे रोअंदो छॾियां। ख़ुदा न करे तूं हुनजो असली रूप ॾिसी। उहा वई हली त मां अलाए केतिरो रुनूं। तूं अहिड़ो हुएं पर न, तूं त अहिड़ो न हुएं। पोइ तुंहिंजी अम्मा कीअं चयो? उनखां कीर पक करे आहे। मुंहिंजी माउ फ़ैसिलनि जी बिल्कुलु अटल हुई ऐं कोर्ट मैरिज जे मां क़ाइल न हुअमि। उहा कीअं बि हुई, मुंहिंजी माउ हुई।
मूंखे उन महिल उहा बेहदि सची लॻी ऐं तूं मूंखे ॾाढो किनो ऐं कूड़ो, ऐं अलाए छो मूं फ़ैसिलो करे वरितो। ऐं उनखां पोइ तूं जॾहिं मूंखे सॾायो ऐं मां न आयमि न त तूं अलाए कीअं थी वियो हुएं। मूंखे लॻो हो त तूं ॼण एक्ट पियो करीं। मूं सोचियो अमां सच त चए पई, हिन जो असुलु रूप अलाए कहिड़ो आहे। ऐं उन राति जो जॾहिं तूं नशो करे मूं वटि हेठि लही आयो हुएं त मूंखे तो ते ढेर सारो प्यारु आयो। मुंहिंजो हर फ़ैसिलो ॼण बदिलजणु लॻो ऐं उन महिल अलाए कीअं मूं तोखे चुमीअ खां इनकार करे छॾियो। मां एॾी ज़ालिम थी वई हुअमि। मूंखे अमां एतिरो बदिलायो हो, मूंखे उन महिल उन शइ जी सोच न हुई। पोइ तूं वएं त कुझु लम्हनि खां पोइ ॾाकण तां कंहिं शइ जे किरण जो आवाज़ु आयो। अली हिकदमि ॿाहिरि भॻो ऐं कुझु लम्हनि खां पोइ मोटी अची मूंखे घूरियाईं। हली ॾिस पंहिंजे शिकार जूं हालतूं कीअं पियो तड़पे। छा पियो चवीं? छा चवंदुमि? हली ॾिस त हू कीअं न ॾाकण तां किरी पियो आहे। मां वाइड़ी थी वई हुयमि। हुन मूंखे ॿांह खां छिकियो हो। मूंखे कुझु लम्हा लॻा पाण खे संभालण में। डोड़ंदे ॾाकण ते आयमि त उते कुझु बि न हो। केॾांहुं वियो? वाइड़ो थी वियो। केॾांहुं वेंदो? मूं तंज़ कई। किरे हा त हुजे हा न, तूं बि कूड़ो निकिते। मूंखे शौक़ु न आहे तोसां कूड़ ॻाल्हाइण जो। हू जाई पाई किरियो हो त केॾांहुं वियो? मूं मुरकियो। अलाए बीह, मां मथे ॾिसी अचां, तूं बीहंदीअं? न, मां न बीहंदसि। मां डोड़ंदी हली आयमि। मूंखे अलाए छा थी वियो, हिकदमि मूंखे तूं पंहिंजे पीउ जहिड़ो लॻे। सेल्फिश, ख़ुदि मतलबी। उन महिल मूंखे ॼण केरु चई पियो हू तोखे किसिंग कंदो आहे, अॼु न कयई त आउट थी वियो। छा उहो प्यारु आहे? ऐं सुबुह जो तोसां ॻाल्हाईंदे मूं ॾिठो तुंहिंजो मुंहुं कुझु सुॼियल हो, अखि जे पासे वटि हल्को ज़ख़म हुयई ऐं ऐनक लथल हुयई। मूं तोसां ॻाल्हायो हो त उन महिल छा बि चयो मूं ते असरु न थियो। हिकु ॾींहं में ई काइनात छा खां छा थी वई हुई ऐं तॾहिं त मूं तोखे चई ॾिनो तूं मूंसां कूड़ छो ॻाल्हाईंदो आहे। मूंखे छा ख़बर हुई उहो हिकु जुमिलो तुंहिंजे रग थियण जे कमु ईंदो। तूं कावड़िजी हलियो वएं त मां तो पुठियां ॾाकण लथमि। उते लहंदे मूंखे हिकु ॾाके ते भॻल ऐनक जो फ्रेम ऐं शीशनि जा टुकड़ा मिलिया। त हे ख़ुदा, ए मिठा मालिक, हू कूड़ो न हो, हू जाई पाई किरियो हो। ही मूं छा कयो? न, पर अमां बि त सची आहे न, हू बदिलजी बि सघे थो। पर उहो त मूंखे पहिरीं सोचणो हो। मूं हुनखे अजायो छो चयो त मूंखे छॾे वञ। मां चरियण जहिड़ी थी वियमि। अलाए कीअं ॾींहं तो बि न गुज़रिया। पोइ हिकु ॾींहुं नाजिया अलाए अमां खे छा वेई सम्झायो। होॾां अली हसन मूं ते सख़्तु नाराज़ हो। अमां नाजिया सां हा कई त जे रज़ा चाहे त मां ज़ाना खेसि ॾींदमि। उहो हिकु ॿियो अज़ाब हो। असां तो वटि आयासीं, तुंहिंजे घर अची मूं ढेर सारो तो लाइ वाझायो ऐं जेॾी महिल तूं कमरे अंदरि घिड़ी नाजिया सां हेलो हाय कई हुई त मूं तोॾे निहारियो। तूं सफ़ा ॻरी वियो, अखियूं ॾार ॾेई वियूं हुयई, ॾाढ़ी वधियल, ऐनक जा शीशा थुल्हा। हिननि 2 महीननि में तूं मां छा थी वियो हुएं? मूं ॾे निहारियई त पाण संभाले न सघियमि। दिलि चयो भाकुर में भरे ऐनक परे करे तुंहिंजूं उदास उदास अखियूं चुमां। नाजिया ॿाहिरि हली वई। उन महिल मूं चाहियो तोखां माफ़ी वठां। मां ॿुॾतर में हुअमि, तोसां वाइदो कयो हुअमि, तुंहिंजे सिर जो कसम खयो हुअमि त कहिड़ी बि ग़लती करे विझां तोखां माफ़ी न वठंदमि। पर हाणे त उहो कसम टोड़णो हो ऐं उनखां अॻु जो मां कुझु पुछां तूं कुझु लम्हा बि ॿाहिरि हलियो वएं। ऐं रज़ा हसनैन, मुंहिंजे सिर जा साईं, मां ईअं ई ख़ाली हथे मोटी आयमि ऐं अॼु ताईं ख़ाली हथनि सां आहियां। तूं वहीं हलियो मूंखे छॾे, पंहिंजे धुन जो पको निकिते न। पोइ त अमां बि ख़ूब पछतायो, पर पोइ छा थी थिए सघियो। मुंहिंजी शादी थी वई, मूंखे मुड़ुसु मिलियो, मां घर तड़ वारी थियमि ऐं पंहिंजे बेइंतिहा ख़ूबसूरत बंगले में वेहंदे मूंखे कननि में को चवंदो आहे, उहो अलाए किथे हूंदो। हीजे तूं ACC जे अंदरि वेठी पंहिंजे मुड़ुस ऐं ॿारनि जे विच में हेॾा सारा टहक ॾींदी आहीं त छा उन महिल तोखे हू यादि न ईंदो आहे जेको हर हिक सां विड़ी तुंहिंजूं राहूं रोशन करण आयो हो।
हू जेको तोसां बेहदि सचो ऐं जंहिंखे तो कूड़ो चयो, तूं अलाए किथे हूंदे रज़ा हसनैन, अलाए दुनिया में हूंदे बि अलाए न, ऐं अलाए मूंखे यादि कंदो हूंदे अलाए न। ॾिस न, मां तोसां दगा करे सघां थी, तूं मूंसां, पर न तो त दगा कई कान। तूं वए त अली हसन मूंखे तो बारे में सभु कुझु ॿुधाए छॾियो, ऐं मां ज़ाना अॼु बि तोखे ढेर सारो यादि कंदी आहियां। कॾहिं बि आईने में बीहां, चहिरो तुंहिंजो हूंदो आहे। तूं वारनि खे तकींदो आहीं, ॻलनि खे छुहंदो आहीं, वारनि खे ॻलनि खां परे कंदो आहीं, ऐं मां तोखे बिल्कुलु न रोकींदी आहियां। तूं मुरकंदो आहीं, फस्ट एंड लास्ट दफ़ो हथ तो लाइ, मां तड़पी उथंदी आहियां, न त ईअं त न। ऐं मुंहिंजो मुड़ुसु मुंहिंजनि ॻलनि खे छुई चवंदो आहे, ईअं त आहे, ईअं कीअं न? छा? मां हैरान थी वेंदी आहियां। उहो ई हू मुर्की मुंहिंजूं अखियूं चुमंदो आहे, ऐं मुंहिंजे कननि में आवाज़ ईंदा आहिनि, तुंहिंजूं अखियूं बेहदि ख़ूबसूरत आहिनि। उहो ई थधो गरो आवाज़, ऐं मां अखियूं पूरे छॾींदी आहियां। रज़ा हसनैन, उहे त तो लाइ थियूं तड़पनि, अची ॾिस त उहे केॾियूं कोझियूं थी वियूं आहिनि तो बिना। ॾिस न, हिकु नज़र त कीअं न मां सॼी सरह जो शिकार थी वई आहे। मुंहिंजी जवानीअ जा सभु पन किरी चुका आहिनि, वजूद जो वणु कुझु निमी वियो आहे। मूंखे ॾुख आहे सिर्फ़ु हिकु ॻाल्हि जो, मूंखे जॾहिं ख़बर बि हुई त तूं लफ़्ज़नि जो शिकारी आहीं, शिकार थींदे त बि उन्हनि सां पोइ मूं तोसां ईअं छो कयो, छो मूं तोखे चयो मूंतां हथु खण। सची चवां, मां जॾहिं अज़ाबनि में हूंदी आहियां न त उन सुॼियल पेर वारी जॻह ते हथ फेरींदी आहियां। मूंखे लॻंदो आहे ॼण हाणे मूंखे बाल लॻो हुजे, हाणे तूं ईंदे वेझो करीब, एॾो परे खां, ऐं चवंदे मां बेहदि शर्मिंदो आहियां। कीअं आहे तुंहिंजो वजूद? किथे सरह जो बाल वधीक धकु त न हणी वियो अथई? मूंखे ॾाढो ॾुख थींदो आहे पंहिंजे हयातीअ खे ॾिसी। छा वरियो आहे? मूंखे मुड़ुसु मिलियुमि त बि अजीब, शादीअ खां पहिरीं नंढे हूंदे ई अबो मरी वियो। अमां मुश्किलातुनि सां पढ़ाए वॾो कयो, कुझु सामत जहिड़ी थियमि त हूअ वञी मिटीअ हेठां लिकी। पोइ ट्यूशनूं हूंदियूं हुयूं ऐं मां हूंदी हुअमि, ऐं उन्हनि लम्हनि में ई नज़र खान सां टकराउ थी वियुमि। उमिरि जो पहिरियों इश्क़ु हो, कुझु अंधो हो अलाए छा, बसि हुनजे ॻाल्हियुनि में अची वियुमि। शादी करण खां पोइ ख़बर पई त हू त अॻे ई परिणियल हो। हाणे छा थिए थी सघियो? हिन वटि लठ बि हुई त चठ बि। मां ईअं ई रहियमि, ॾुस्कियल ॾुस्कियल, घुटियल घुटियल। पोइ ॿ धीअरूं ॼायूं, तन खे पाले जवान कयमि। परवरिश तमामु सुठी कई मान, हर कंहिं रोग खां परे रखण जी घणी कोशिशि कयमि, पर पोइ अलाए छा हो। वॾी त वई परिणिजी, हिन नंढीअ खे बचाइण जी कोशिशि में लॻियल हुअमि, पर उहा शींहं कुल्हे चढ़ी वई। मां पाण लाइ आईनो आहियां, पाण खे जंहिं महिल चाहियां ॾिसी सघां थी, ऐं उन अक्स में मूंखे चिट्टो नज़र ईंदो आहे। हीउ इश्क़, ही चंडनि सितारनि ऐं बुलबुलनि जूं ॻाल्हियूं शादीअ खां पोइ बसरनि ऐं पटाटनि में तब्दील थी वेंदियूं आहिनि, त पोइ वज़न जी ख़बर पवंदी आहे। मूं चाहियो हो त मुंहिंजे धीअनि जो मुस्तक़बिल सेफ हुजे, हू हुन बाहि मां न लंघनि जंहिंमां मां लंघी चुकी आहियां। पर पोइ हुन ज़ाना जी त मूंखे ख़बर ई कान पई त कॾहिं हुन चकर में अची फाथी। हूअ मूंसां ॾाढी फ्रैंक हुई, बिल्कुलु दोस्तनि वांगुरु, ऐं पोइ मूंखे हमेशह उहो अहसासु हूंदो हो त कॾहिं बि जेकॾहिं हुन कंहिंखे पसंदि कयो त मूंसां ॻाल्हि ज़रूरु कंदी। ऐं उहो ई अहसासु हो जंहिं मूंखे कंहिं बि ॻाल्हि जो न रखियो। उहो मूंसां गॾु हूंदे बि परे थींदी वई, ऐं हिकु ॾींहुं मूं ॿुधो हुन फ़ोन ते कंहिंसां ॻाल्हाईंदे चयो, तव्हांजो आवाज़ ऐं ॻाल्हियूं बेहदि ख़ूबसूरत आहिनि रज़ा। परियां कंहिं कुझु चयो हो, ऐं उन मोट में चयो हो, तव्हां ॾाढा जज़्बाती आहियो। मूंखे संदसि उहे जुमिला ॾाढा अजीब लॻा। हीअ मुंहिंजी धीउ ॻाल्हाए रही हुई। ही उहो वजूद हो जंहिंजी मूं परवरिश में हर लिहाज़ खां उहा ॻाल्हि मद्देनज़र रखी हुई त उहो कंहिं कोड़कीअ में न फासे। हिन खे छा थी वियो हो? ऐं वेतर हिकु ॿियो अंदाज़, तूं ॾाढो अजीब आहीं, मूंखे बि पंहिंजे रंग में रंगे छॾियो अथई। मां पहिरीं त तपी बाहि थी वियसि,
केरु आहे उहो रज़ा जंहिं मुंहिंजे धीअ खे कूड़ ऐं फ़रेब जे सबक़ जे पहिरीं सुती घोटे प्यारी हुई। पोइ मूं सोचियो त हिन ते ज़ोर न रखां, ॾिसां त सही हू कहिड़ो इंसानु आहे। ऐं पोइ मूं हिकु फ़ैसिलो करे वरितो, उहो हो त हिकदमि जो पर भरपूर हो। उहो छोकिरो ॾाढो लाइक़ु हो, रज़ा हसनैन सचपच पंहिंजे नाले जियां ख़ूबसूरत हो। संदसि मुंहं ते निगाह विझण सां ई उहो अहसासु थी वेंदो हो त हू ज़हीन इंसानु आहे, मुकमिल ऐं बाहोश। मुंहिंजे धीअ जो इंतिख़ाबु बेहदि सुठो हो। मूं सोचियो छा थी पियो जेकॾहिं मां नाकाम वियमि, हूअ थोरो ई वेंदी। मूंखे खेसि मर्ज़ी करण लाइ अख़्तियार ॾियणु घुरिजे। हिन सां सऊं सिधो न ॻाल्हाए थी सघियमि जो हुन पाण ॻाल्हि न पई करणु घुरी। इशारनि इशारनि में चई वियमि त रज़ा मूंखे पसंदि आहे। ऐं पोइ मूं ॾिठो त ज़ाना जे गलनि जा गुलाब खिड़ियल हुआ। हूअ बे अख़्तियार मधुर सिटुनि में को गीत झूंगारे रही हुई। उहा मुंहिंजी न्याणी हुई, मां हुनजे रग रग खां वाक़िफ़ु हुअमि। हुनखे ख़ुशि ॾिसी मां सच बि त ठरी पियमि। हूअ मूंखां हर ॻाल्हि लिकाईंदी हुई ऐं मूं ते हर शइ चिटी थींदी हुई। हुनजो इंतिख़ाबु सचुपचु त लाजवाबु हो। उनजो अहसासु मूंखे उन महिल ॾाढो थियो जॾहिं ज़ाना जी दाख़िला वक़्तु मूं हिन वटि हिकु बैग ॾिठो, ज़िंदगीअ जी हर ज़रूरत सां फुल। ऐं उनखे ॾिसी मूंखे अहसासु थियो हिन रज़ा खे मुंहिंजी धीउ जो केॾो न ख़्यालु आहे, छो त सुई ऐं सॻो त मूंखां बि विसरी वियो हो, हुन खां त उहो बि कोन विसरियो हो। भला जेको माण्हू इन हद ताईं कंहिंजो ख़्यालु रखी सघे त चाहींदो बि त ओतिरो ई न। पोइ हूअ वई हली त मां बि शयनि मिणण में लॻी वियुमि। हुनजो ॾाज जो गॾु करिणो हो, पर हिकु ॾींहुं अलाए छा थी वियो। असांजे स्कूल में सालानो फंक्शन हो। उनजी ख़ासि महिमान हिकु सोशल वर्कर हुई। उन में ख़ासि महिमान सां गॾु हिकु औरत आई, ॾाढी टिप टाप, जे हिन जो नाज़ो अंदाज़ ॾिसण वटां हो। उहा अलाए छा हुई। फंक्शन ख़तमु थियण खां पोइ टिलंदी रही ऐं उते ई मूं ॿुधो हिकु ॿीअ माईअ सां हिन ॻाल्हाईंदे मूं ॾे टेॾी अख सां निहारे वारनि खे ठाहियो हो। अलाह जन्नत में जायूं ॾे हसनैन जन खे। पाण विया हलिया त मूं छा न कयो पंहिंजी औलाद लाइ। हाणे माशाअल्लाह 4 गाॾियूं आहिनि, नौकर चाकर, बंगलो। अलाह जे फज़ल सां हज़ारे छोकिरियूं किरंदियूं आहिनि मुंहिंजनि पुटनि ते परवाननि जियां। ॿी औरत बि हा में हा मिलाईंदी रही। मां उतां हटी वियमि त बि उहा ज़ोर ज़ोर सां ॻाल्हाए मूंखे अलाए कहिड़ो अहसासु ॾियणु लॻी। मां हुनखे जीअं इग्नोर कयां उहो तीअं चढ़ंदी अचे। तव्हां मिसिस ख़ान आहियो न? हिन दोॾा फैलाया। जी, मां मिसिस हसनैन आहियां, रज़ा जी माउ। हिन तंज़िया मुर्कियो त उहा रज़ा जी माउ हुई। उहा निखटी औरत। मुंहिंजो पुटु मुंहिंजी बेहदि तारीफ़ कंदो आहे। हिन वरी मुर्कियो। मूंखे सम्झ में न आयो त छा चवां। कहिड़े सिलसिले में? भर में बीठल मिसिस रुकया ॻाल्हायो। भई एडमिनिस्ट्रेशन जे सिलसिले में त पाण कीअं तालीम थियूं ॾियनि माण्हुनि खे, इख़लाक़नि मरूब करण जा गुर कहिड़ा हूंदा आहिनि, वग़ैरह वग़ैरह। आई सी। हाणे त मिसिस रुकया बि ॾंद टीड़िया। मुंहिंजो पुटु रज़ा त ॼण माखीअ जो टुकुर आहे, ॼण कंहिं बोतल में पैक करे छॾियो हुजे। बसि ॿाहिरि रुॻो मखियूं ई मखियूं हुजनि। अॼुकल्ह त ॿुधो आहे कुझु मखियूं हिन ढकणु खोले अंदरि बि कयूं आहिनि। ख़ैरु उहा संदसि मर्ज़ी, असां छा चऊं। हूअ आहे हुस्न परस्त। एनीवे तव्हां कॾहिं अचो न असांजे घर मिसिस ख़ान। हिन तंज़ करे पासो आयूं। जी बिल्कुलु, मूं गीत ॾिनी। अलाए छो नर्वस थी वई हुअमि त ज़ाना शुक्र कर तुंहिंजी माउ तोखे बचाए वरितो। तूं हुनजे घर वञी हा त छा करी हा। तोखे कहिड़ी ख़बर हुई त ही ज़ाना हसनैन छा हो। हिन जी माउ त आफ़त हुई, तोखे किथे सुख ॾींदी। हू जे सुठो बि हो त हुनजो त पुटु हो न, भला हुन खां अलॻि थी सघे हा। पोइ ज़ाना सां ॻाल्हायमि त हूअ पहिरीं त कुझु प्रोटेस्ट करणु लॻी, पोइ मूंखे तस्लीम कराइण में का देरि ई न लॻी। हूअं बि मूं हिकु शइ ॾिठी हुई, मुंहिंजी धीउ हिननि साम्हूं झुकी वई हुई, जेको मूंखे क़बूल न हो। मूं चाहियो थे रज़ा जेकॾहिं सही इंसानु हो त पंहिंजी माउ खे चवे हा त उहा घुरे हा। भला ईअं त मुमकिन न हो न त मां पाण वञी झुकां। ऐं उन करे मूं ज़ाना खे इशारतनि चयो हो।
हुन कहिड़ो मूंसां बाज़ाब्ता ॻाल्हायो। पोइ अलाए कीअं उहे ॿई अलॻि थी विया। मूं सम्झो उहो ज़ाना खे विसारे छॾींदी ऐं हिन कोशिश बि पूरी कई, पर जॾहिं उहो सभु न करे सघी त मूंखां हुनजी हालति बर्दाश्त न थी। मूं नाजिया खे चयो त उहो कोशिशि करे त मतां रज़ा का इनिशिएटिव वठे। नाजिया वई ऐं पोइ उहा ॻाल्हि ॾाढी अजीब थी त हू सभु कुझु ई विञाए चुको हो, पंहिंजी शख़्सियत, पंहिंजो वजूद। हुन नाजिया वारनि सां कुझु न ॻाल्हायो। मुंहिंजी धीउ मूंखे साह खां बि अज़ीज़ हुई। मूं रज़ा लाइ माण्हू मोकिलियो ऐं पोइ ख़बर पियमि त हू मुल्क ई छॾे हलियो वियो। हू छा वियो, ज़ाना सॼी विसामजी वई। मां जहिड़े ई मरी वियमि। हुनजो ॾुख मूंखे खाइणु लॻो। रज़ा त कंहिंखे पंहिंजो पार पतो बि न ॾिनो। हुनजे वए खां पोइ मोट जी आस न ॾिसी मूं ज़ाना जी शादी कराए छॾी। हुन त मूंसां कंहिं मौज़ूअ ते ॻाल्हायो बि कोन। ऐं अॼु उहा ॿिनि ॿारनि जी माउ आहे, पंहिंजे बेहदि प्यारु कंदड़ मुड़ुस सां बेहदि ख़ुशि आहे। मां हुनखे ॾिसंदी आहियां त ठरी पवंदी आहियां। हा, कॾहिं कॾहिं मूंखे रज़ा हसनैन ॾाढो यादि ईंदो आहे। हू बि चरियो हो न, शायदि मुंहिंजी धीउ सां सची मोहबत कंदो हो। भला जे कंदो हो त पोइ माठि करे छो हलियो वियो। मूंखे हुन खां कोई इनकार न हो। ज़ाना मुंहिंजी ॻाल्हि सम्झे त हा न, मुंहिंजे इशारनि खे ॾिसे त हा न। मां हुन सां एॾो साफ़ कीअं ॻाल्हायां। आख़िर त मां हुनजी माउ हुअमि ऐं हू रज़ा हसनैन। हू का कोशिशि त करे हा, पंहिंजी माउ खे मोकिले त हा। भला मूंखे हुन खां वधीक को ॿियो हो छा। नावलेट पूरो थियो।